अमन खान गुलज़ार पली जी शाइरी पढ़ंदासीं। मारू लाइ चयां अमर मारू लाइ चए अथम अबाणनि जी अंदरि मुंहिंजो कंड खणी आहे खूह तां मन में रखी मंड कुरी बन रे कोट में चोथों ॾिठड़ुमि चंड कीअं जागी कंहिंखे गुलज़ार थियो घमंड जीअ ते घिमे जंड ॾोथियनि रे ॾुख जो थर वठो थधिकार थी मींहनि कई मोट ककरनि कारूं लायूं आया मींहण मोट कन कचेरियूं कुर्ब मंझारा झांगी बनियो जोट घस फुटी गुलज़ार थियड़ा थी पलर जी पालूट बेवस आहियां बंद में काबू अंदरि कोट अलाह संदी अवत पखा पवार न ॾिया। हाणे थी चए त परोकनि पटनि ते वञी वेठा वांगे पऊं काए पट पीअड़ा सरा थिया सांगे वेठी क़ैद कमाया नेरानी नानगी जानी ॾिसां जानगी घोरे सिर गुलज़ार चवे। हाणे थी चए त साॻी सारियो सूमरा वेठी रुआं रत रोई रोई रत फुड़ा हीणा थियड़म हाल त अंदरि मुंहिंजो अधु थियो कल्ब मंझि पियो कत बदन भॼी भोर थियो संदन छॾियो सत पटन पहिरियां सूमरा मूरनि मत गुलज़ार कहिड़ी गत मूंखे वेड़ी चनाए विसारियो बेवस आहियां बंद में देसी मूंखां दूर सॾिकां सारियां सांगियुनि खे माठ न चे मूर खणी मूंखे खूह तां कयो तो कलूर वरी पुॼाए वतन में वञा थी वलूर असां ॿोजन जो कहिड़ो ॾिठुमि किसूर भुलिजी चए भेण ते अदा क्यों न पूर गुलज़ार तिन ग़रीबनि सां कहिड़ो ठहे गलूर पवारनि रे पली जो चवे सरिम सवें सूर मिनत कर मंज़ूर मोटाए तूं मागदे। हाणे चए त कॾहिं ईंदुमि कोट में अदा की न आराम मेवा मिठाइयूं न वणनि हे तुंहिंजा ताज़ा ताम सारे सांगी सिपरी हीणा थियड़म हाल थिए शाल थर में मुंहिंजो मण मुकाम गुलज़ार पंहिंजो गांव मां वेही कीअं विसारियां मीर मुनासिब कीअं अथई तूं ज़ईफ़ुनि मथे ज़ोर ही चइनि ॾींहंनि जो चए चिटो ही दुनिया संदो दौर जेकी हिन जहान में शाह हुआ शेज़ोर गुलज़ार तंहिंजो गोर सघिजे कीन सुञाणिजे।